किरदार क़ौमी कारकुन जेको साईं GMC जो सालिया पुटु हुयो, सिंध धरतीअ जो बहादुर पुटु हुयो, शहीद इरशाद रांझाणी जो वरसीअ जो ॾींहुं आहे। असां GS माज़ तरफ़ां माज़ हाउस मोरो ते शहीद खे लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी आहे। ही तेज़ती मेड़ाको रखियो आहे। शहीद इरशाद रांझाणी कराची जे रोडनि ते अफ़गानी पठान सां शहीद थियो। सॼी सिंध वॾो रद्द अमल ॾिनो उन अफ़गानी पठान ऐं जी जेका वहशत ऐं जेका दरंदगी हुई ऐं शहीद जी शहादत ते वॾो रद्द अमल सिंध ॾिनो। उहो अफ़गानी पठान गिरफ़्तार बि थियो, पर अफ़सोस जो कोर्टुनि जे अंदरि उन अफ़गानी पठान खे कोर्टुनि हिकिड़ो ड्रामे तहत जेका सज़ा मुक़ररु करे उनखे रिहा कयो वियो, जेका सिंधी क़ौम सां वॾी मज़ाक़ हुई। अॼु बि अफ़गानी उहो पठान रहीम शाह कराची जे रोडनि ते कराची में सरेआम घुमी रहियो आहे, जेका मां सम्झां थो क़ौम सां वॾे में वॾी मज़ाक़ आहे। सो असां अॼु शहीद खे लफ़्ज़नि जी भेटा ॾींदे शहीद जी अज़मत खे सुर्ख़ सलाम पेश कयूं था। उन सां गॾोगॾु इहो मुतालबो कयूं था त जेको अफ़गानी पठान जेको क़ातिल आहे शहीद इरशाद रांझाणी जो, उहो कराची जे अंदरि ईअं दादा दिलेरी सां घुमी रहियो आहे, फौरी तौर ते हुनखे गिरफ़्तार करे ॿीहर हिन केस खे हलाए हुनखे कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे। सिंधु देश जी धरती तोते मुंहिंजी माता दी जल तोते पंहिंजो सीस निमाया मां हो मिट्टी माथे लाया मां मिट्टी माथे लाया मां है की जर कारू जर ताई की जर कारू जर ताई तोके दुश्मन जाना अल्लाह तोके दुश्मन जाना माहो मिट्टी माथे लाया मां मिट्टी माथे लाया मां है तुझी मिट्टी मंझ मिला दे तुझी मिट्टी मंझ मिला दे आऊं अमरदा पाया अल्लाह आऊं अमरदा पाया माहो मिट्टी माथे लाया मां मिट्टी माथे लाया मां सिंधु देश जी धरती तोते मुंहिंजी माता जी जल तोते पंहिंजो सीस निभाया माहो मिट्टी माथे लाया मां मिट्टी माथे लाया मां शहीद इरशाद रांझाणी जी क़ौमी जदोजहद खे शहीद इरशाद रांझाणी जी क़ौमी जदोजहद खे शहीद तो साहब वचन शहीद तो साहब वचन शहीद इरशाद रांझाणी जी क़ौमी जदोजहद खे शहीद इरशाद रांझाणी जी क़ौमी जदोजहद खे शहीद इरशाद रांझाणी जी क़ौमी जदोजहद खे शहीद तो साहब वचन मोजो रहबर GM सैयद देश मोजो देश सिंधु देश शहीद इरशाद रांझाणी खे शहीद इरशाद रांझाणी जी कयल जदोजहद खे शहीद इरशाद रांझाणी जी क़ौमी जदोजहद खे शहीद इरशाद रांझाणी जी क़ौमी जदोजहद खे शहीद तो साहब वचन शहीद इरशाद तो साहब वचन शहीद इरशाद रांझाणी तो साहब वचन शहीद तो साहब वचन शहीद इरशाद रांझाणी जी अज़मत खे शहीद इरशाद रांझाणी जी अज़मत खे शहीद इरशाद रांझाणी जी अज़मत खे शहीद तो साहब वचन शहीद तो साहब वचन शहीद तो साहब वचन